जिए भुट्टो। कोस्तान में माण्हुनि खे पाणी पीअण लाइ नाहे। माण्हू पीपल्स पार्टीअ में आयो आहियां। मुंहिंजो मक़सदु माण्हुनि जा बुनियादी मसइला हल थियनि। हाणे फ़र्ज़ वाइदे जी हुकूमत न थींदी। हाणे पीपल्स पार्टीअ जी हुकूमत थींदी। पाकिस्तान पीपल पार्टी में शमूलियत कंदड़ मलक चंगेज़ खान ऐं काबू खान ब्रह्मणी जो शानदार इस्तक़बाल कयो वियो आहे। पीपी अॻवाननि जो नूरियाबाद खां जामशोर टूल प्लाज़ा ताईं हज़ारे माण्हुनि इस्तक़बाल करे ज़िले जामशोर ऐं कोस्तान में तब्दीली जा नारा हंया विया। कराची टूल प्लाज़ा, सरी इंटरचेंज, दादाबाई, नूरियाबाद, 32 मेल, लूणी कोट ऐं जामशोर टूल प्लाज़ा ताईं पहुचण ते हज़ारे माण्हुनि ॿिन्ही अॻवान जो इस्तक़बाल कयो। इन मौक़े ते पीपी कारकुननि राजभाग बरादरी सां तालुक़ रखंदड़ धुरियुनि ॿिन्ही अॻवान खे पटका, लुंगियूं, टोपियूं, अजरक, गुलनि तोड़े नोटनि जा हार पाराए संदनि खे भलीकार कयो। जामशोर टूल प्लाज़ा वटि गॾु थियल कारकुननि खे ख़िताब कंदे मलक चंगेज़ खान चयो त हिते सदाईं फ़र्ज़े वाह जी हुक्मरानी रही आहे। हाणे उन फ़र्ज़े वाह जी हुक्मरानी न हलंदी, सिर्फ़ु पीपी जी हुक्मरानी हलंदी। ईद बाद वॾी तब्दीली ॾिसण में ईंदी। हिन चयो त मां पीपी में आयो आहियां। मुंहिंजा मक़सदु माण्हुनि जा बुनियादी मसइला हल करणु आहे, जेके 70 सालनि खां हिन ज़िले में इक़्तिदार में रहंदड़नि हल न कया आहिनि। ऐं सम्झां थो त पीपी जेका बजट तरक़ियाती कमनि ऐं स्कीमुनि लाइ ॾिनी, उहा मनपसंद माण्हुनि जे पेट में वई। पर हाणे तरक़ियाती कम थींदा ऐं माण्हुनि खे इज़त मिलंदी। मलक चंगेज़ खान वधीक चयो त मुंहिंजी कंहिं सां दुश्मनी न आहे। मां पीपी जो नुमाइंदो आहियां। जेका पीपी जी लाइन हूंदी, अॻियां मुंहिंजी बि उहा ई लाइन हूंदी। जेको क़यादत जो फ़ैसिलो हूंदो, मुंहिंजो बि उहो ई हूंदो। मुंहिंजे पीपी में अचण सां घणा ई माण्हू पार्टी में शामिल थी विया आहिनि, जेके सर्टिफिकेट ॾेखारनि था त असां पीपी में आहियूं। मलक चंगेज़ खान चयो त मां चाहियां थो त हितां जे अवाम खे पाणी मिले, रोड मिलनि। ज़िले जे माण्हुनि सदाईं पीपी खे वोट ॾिनो आहे। ॿिनि मुलाक़ातुनि में क़यादत खे आगाह कयो आहे त ज़िले में ही मसइला आहिनि। असांजे अचण सां आम माण्हू खे फ़ाइदो थींदो। रमज़ान शरीफ़ में मुख़्तसिर पैगाम ते मिलियल प्यार विसारे नथा सघूं। हौसलो बुलंद थियो आहे। मां सभिनी जो थोराइतो आहियां। 25 सालनि जी जिदोजहद कामयाबी थी आहे। इन मौक़े ते काबू खान ब्रह्मणी ख़िताब कंदे चयो त कोस्तान जे माण्हुनि जी तक़दीर बदिलाईंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं फ़रियाल टालपुर एतमाद कयो आहे। हिन ज़िले में तब्दीली नज़र ईंदी हिते आयलनि जा थोराइता आहियूं। रैली जी पुॼाणीअ ते रैली में शामिल माण्हुनि लाइ मलक हाउस मेहरान सोसाइटी जामशोर में अफ़्तारी जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। जंहिंखां पोइ पीपल पार्टी जे अॻवान मलक चंगेज़ खान प्रेस ब्रीफिंग ज़रिए पंहिंजे मंशूर ऐं पंहिंजे मक़सद खां पिणु आगाह कयो।